ओम शांति। हाणे 2 मिंट बाबा की याद था करो। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। मां आत्मा निराकार ज्योति ॾिसूं। हिन शरीर में भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां। मुंहिंजी आत्मा जो बाप परमात्मा, वो भी निराकार ज्योति। मां भी निराकार ज्योति। निराकार आत्मा निराकार परमात्मा जो हाणे ज्ञान थी ॾिनो। परमात्मा ब्रह्मा जे तन द्वारा जेको ज्ञान ॿुधाए थी उहो मां आत्मा हाणे ॿुधाए थी। शांति। अॼु मीठा मीठा श्री बाबा ब्रह्मा तन द्वारा चवंता मीठे मीठे बच्चे, बाप हिन समय आयो आहे न परम धाम खां। हिन सृष्टि ते परमात्मा आयो आहे। चए तो तव्हां आत्मा आहियो, तव्हां देह न आहियो। देह जे कारण त तव्हां जन्म जन्मांतर सां मूंसां दूर थी विया आहियो। छो जे असां ॾाढे समय खां देह जे भान में रहिया आहियूं न। ख़ुदि खे आत्मा कॾहिं सम्झियो ई न आहे। लेकिन परमात्मा सां मिलन मनाइण जे लाइ त ख़ुदि खे आत्मा निश्चय करणो। मां आत्मा जॾहिं हिन शरीर में आहियां त ही त मुंहिंजो पीउ परमात्मा आहे न। अगरि मां देह खे ॾिसंदी रहंदमि त मूंखे देह जा ई संबंधी यादि ईंदा। देह जा ई माउ पीउ यादि ईंदा। जेकी चीज़ूं मूंखे नज़र थी अचनि, जेकी मां चीज़ूं हिन देह जे लाइ कार्य में लॻाईंदी आहियां, रोटी कपिड़ो सामान आदि, उहो ई यादि ईंदो न। लेकिन भॻवान खे कॾहिं असां यादि करे सघंदा आहियूं? भॻवान से असां मिलन कॾहिं मनाए सघंदा आहियूं? तॾहिं असां पंहिंजे पाण खे आत्मा सम्झंदासीं कि मां आत्मा आहियां हिन शरीर में वेठी। तॾहिं ई मां परमात्मा, जेके भॻवान जे नाम सां माण्हू यादि कंदा आहिनि, उनजी यादि तॾहिं रही सघंदी आहे जॾहिं मां ख़ुदि खे आत्मा सम्झां। छो जे आत्मा बि अखियुनि सां ॾेखारे में नथी ॾे, असांजो बाप परमात्मा बि अखियुनि खां ॾेखारे में न ॾे। त उहो परमात्मा सां मिलन मनाइण जे लाइ हिन देह जे भान खे असांखे छॾिणो आहे। देह जे भान खे भुलिजिणो आहे। देह खे त्यागणो न आहे। माण्हू सोचंदा आहिनि के शरीर छॾियो त भॻवान वटि वियो, लेकिन भॻवान वटि न वेंदो आहे कोई बि। जेसि ताईं मनुष्य आत्मा हिन चक्कर में आहे त उहो हिकु शरीर वठी ॿियो शरीर वठिजे आहे। भॻवान त मथे रहंदो आहे, मथे थोरी कोई आत्मा वापसि वेंदी आहे। मथे वठी वञण जे लाइ त जॾहिं भॻवान हेठि अचे, जॾहिं असांखे पंहिंजी स्मृति ॾियारे कि तव्हां केरु आहियो, तव्हांजो मालिक केरु अथव, तव्हां हिन शरीर में कॾहिं खां वेठा आहियो, तव्हां घणा जन्म वठी आया आहियो, तव्हांजो असली घर कहिड़ो अथव, तॾहिं ई असां भॻवान खे पहचाने सघंदासीं ऐं तॾहिं ई असां भॻवान सां गॾु मथे वञी सघंदासीं। बाबा चए थो ईअं ई कोई मथे न वञी सघंदो आहे। मूं वटि कोई बि न ईंदो आहे। आत्मा हिते ई जनम मरण जे चक्कर में अची करे पाण सां हिक ॿिए सां गॾु खेॾंदी रहंदी आहे। हाणे भॻवान सां मिलणो आहे मूंखे। हिन शरीर में वेठी वेठी बि अगरि भॻवान सां मिलणो आहे त मूंखे पंहिंजे हिन देह जे भान खे भुलिजी करे पंहिंजे पाण खे आत्मा निश्चय करणो आहे। जीअं हाणे असांखे आदत पइजी वई आहे न भई सॼो ॾींहुं असांखे पंहिंजी देह जी स्मृति रहंदी आहे कि मां फलाणी आहियां, मां फलाणी जी माउ आहियां, मां फलाणे जी पत्नी आहियां, मां फलाणे जी बहू आहियां, मां फलाणे जी जेका बि संबंध आहिनि। लेकिन इहे सभु त देह सां आहिनि। त देह जा संबंधी यादि ईंदा आहिनि। त बाबा चए थो हाणे मूंसां मिलणो अथव त हिन देह जे भान खे भुलिजो। हाणे तव्हांखे सॼो ॾींहुं यादि हुजणो खपे कि मां आत्मा हिन शरीर द्वारा फलाणे जी माउ जो पार्ट थी वॼायां। हाणे मां एक्टर आहियां न, मां आत्मा हिते पार्ट थी वॼायां। हाणे हिन शरीर रूपी कपिड़े में वेठी आहियां मां। इहे कपिड़ा जॾहिं खां मूंखे मिलिया आहिनि तॾहिं खां मां अलॻि अलॻि संबंध सां अलॻि अलॻि रीति सां संबंध आदि निभाईंदी आहियां। पहिरियों कंहिंजी पेटी ठहियमि या वेठो ठहियमि, पोइ भेण भाउ, शादी कई त पत्नी, पोइ मां। सभु पार्ट केरु वॼाईंदी आई आहे? एॾा सारा आत्मा वॼाए थी न हिन शरीर रूपी चोले में वेही करे।
जॾहिं शरीर रूपी चोलो छॾे छॾंदो त कोई तव्हांजो इन्हनि सां संबंध हूंदो? कंहिंसां कोई बि संबंध न हूंदो। त थोरो समय माण्हू वीचार करे सभु भुलिजी वेंदा। पोइ तव्हां वञी करे ॿियो चोलो वठी करे ॿियो पाठ वॼाईंदा। लेकिन परमात्मा सां जेको असांजो संबंध आहे उहो त सदा ही जो ई आहे न। आत्मा जो बाप परमात्मा आहे, उहो त तव्हां हिन शरीर में वियो या ॿियो शरीर वठो, लेकिन इहो हिकु ई असांजो बाप आहे जेको सदा ही असां सां गॾु रहंदो। बाक़ी इन सां असांजो संबंध सदा ही आहे। असां मथां खां हेठि आयासीं, एॾा जनम मरण जे चक्कर में आयासीं, त बि असांजो परमात्मा सां संबंध न बदिलियो आहे, पर अलॻि अलॻि शरीर वरिता, अलॻि अलॻि संबंध ई बदिला। त हाणे हुन सचे संबंधी सां मिलण जे लाइ पंहिंजे पाण खे उठदे वेहंदे खाईंदे पीअंदे छा यादि रखो कि मां आत्मा आहियां ऐं मुंहिंजो बाप परमात्मा आहे। त हुन सां गॾु हुन संबंधी सां गॾु सदा ही तव्हां रहंदव त तव्हांजी आत्मा बि भरपूर महसूसु कंदी, तव्हांजी आत्मा बि सुख शांति जो अनुभव कंदी। हाणे आत्मा एॾी शक्तिहीन छो थी वई, एॾी पापी छो थी आहे, एॾा पाप कर्म छो था करूं असां, एॾो दुखी छो था थियूं, एॾो डपु छो थो थिए असांखे पंहिंजे जीवन मां। जीवन असां जियूं था, लेकिन मनुष्य आत्मा खे डपु केॾो आहे, मनुष्य आत्मा खे अप्राप्ति केॾियूं आहिनि। अप्राप्ति आहिनि न, कॾहिं छा खपे कॾहिं छा खपे, छो तव्हांजा शरीर जे संबंधी था अथव, तव्हां वटि घर संपत्ति ॿार आदि सभु अथव, सभु चीजूं अथव, त बि आत्मा खे अंदरि संतुष्टता छो न थी थिए, आत्मा खे डपु छो थो थिए, हुनखे जेकी सुख शांति खपे उहो छो न थी मिले? छो जे आत्मा जो जेको सचो संबंधी आहे, हुनजो जेको सचो पीउ आहे, उन सां हुनजो मिलणु नथो थिए। द्वापर युग खां आत्मा पंहिंजे, छो जे सत्य त्रेता में त मुंहिंजी आत्मा खे बाबा वत्स ॾेई वियो हुयो न, त सत्य त्रेता जे लाइ त मां वत्स वरितो हुयो, त हुन समय त मूंखे प्राप्ति प्राप्ति हुई, मूंखे मुंहिंजो बाप एॾो धन संपत्ति ॾेई वियो हो। कलयुग जे अंत में हाणे जो ही समय आहे, जॾहिं परमात्मा हाणे आयो आहे, पाण सभिनि आत्माउनि खे धन संपत्ति सभु ॾेई वेंदो। 2 युग ताईं असांखे कोई प्रकार जो दुख, कोई प्रकार जी अप्राप्ति न हूंदी। लेकिन द्वापर युग खां मां जॾहिं आत्मा खुदि खे भुलिजी करे मुंहिंजो धन संपत्ति अचाल आत्मा जी शक्तियूं गुण कलायूं ख़तमु थियूं, त मां आत्मा विकारनि जे वश ग़लति कमु कयां, त हाणे मुंहिंजे बाप त मूंखे चई कि तूं इहे सभु कम न कजांइ, जेके मां एॾा सारा बुरा कर्म कया आहिनि न, त हाणे ऐं मूंखे जेको परमात्मा मुंहिंजे बाप शक्ति गुण ॾिनई उहो बि ख़तमु थी विया, ऐं हाणे कलयुग जे अंत में अची करे त मां हिकदमि आत्मा कंगाल थी आहियां, पंहिंजे बाप सां बि बिछड़ी आहियां, त जेको बि मूं वटि हुयो उहो सभु ख़तमु थी वियो। इन करे मां हाणे दुखी, पंहिंजे पाण खे अशांत, भय, डपु मूं में कोई शक्ति न आहे। त हाणे जॾहिं द्वापर कलयुग में भल मां भक्ति त करां पई, भॻवान खे यादि त करां पई, रोज़ प्रार्थना कंदी हुयमि कि असांजा दुख दूर थी वञनि, असांखे हीअ चीज़ मिले, असांखे हीअ चीज़ मिले, लेकिन हाणे त मुंहिंजी आत्मा में एतिरी बि शक्ति न आहे कि मां भॻवान खे बि शांति सां यादि करे सघां। मन में एतिरा कई प्रकार जा ॻाल्हियूं आदि एॾियूं अचनि थियूं कि मन शांति नथो थिए, त मां भॻवान खे यादि कीअं करां, पंहिंजे अंदरि शक्ति कीअं भरां, पंहिंजे बाप सां कीअं मिलन मनायां। त कलयुग अंत में अची करे आत्मा हिकदमि दुखी थी वेंदी आहे, ऐं हिन ई समय वरी खां परमात्मा हिन सृष्टि ते ईंदो आहे, आयो बि आहे, ब्रह्मा जे तन में अची करे असां सभिनि आत्माउनि खे इहे शिक्षायूं ॾींदो आहे कि तव्हां में वापसि खां शक्तियूं गुण कलायूं कीअं भरजंदव, जॾहिं तव्हां ख़ुदि खे आत्मा सम्झो, मां आत्मा, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे, जॾहिं तव्हां मूंखे पहचानंदव तॾहिं तव्हांजी आत्मा खे इहे सभु प्राप्त थींदो। हाणे बाबा असांखे उहे ई ॻाल्हियूं ॿुधाइण आयो आहे, कंहिंखे ॿुधाइण आयो आहे? आत्माउनि सां हुनजो पीउ मिलण आयो आहे। चए थो तव्हां देह जे भान में अची करे विकारनि जे वश अची करे पंहिंजे
दैहिक संबंधिन में एॾो मोह रखी करे सभु कुझु ख़तमु कयो अथव न। हाणे मूंसां मिलन मनायो, भई मां इहे नथो चवां तव्हां पंहिंजो घर बार छॾो, ॿार आदि खे न संभालो, धंधो धोरी करो, सभु कुझु कंदे हाणे मूंसां गॾु कमु करो, मुंहिंजी राय ते हलो। माण्हू वॾनि जी राय ते हलंदा आहिनि न, भई तव्हां जीअं चईंदा असां हलंदासीं। लेकिन हाणे त वॾा बि ख़ुदि दुखी थी विया आहिनि, वॾनि खे बि सुख न आहे, बीमारियूं कहिड़ी कई प्रकार जी बीमारियूं थी आहिनि। हाणे उहो ई परमात्मा चए थो, हाणे मां जेको तव्हांजो असली बाप सभिनि जो वॾो आहियां, सभिनि आत्माउनि जो वॾो बाप आहे न परमात्मा। हाणे तव्हां सभिनि खे राह थो ॾे, उहो जेकी मत थो ॾे, हुन मत ते अगरि पाण सभु हलंदासीं त पंहिंजे जीवन में सुख शांती। हुनजी सभिनि खां पहिरियों मत आहे ई, परमात्मा सभिनि खां पहिरियों असांखे छा थो चए कि हाणे मूंखे निराकार रूप में यादि करो, पवित्र रहो, हुनमें विकार में न वञो, क्रोध न करो, शांति सां सभु कुझु कमु करो, हिक ॿिए जे लाइ सुठो सोचो बि, ॻाल्हाइण त दूर, बाबा चए थो तव्हांजी सोच बि ॾाढी सुठी हुजणी खपे। सोचणु, ॻाल्हाइणु, कर्म करणु सभु असांजा सुठा हुजणा खपनि, सुखदाई हुजणा खपनि। ॾिसो मां कॾहिं तव्हांखे दुख थोरी ॾींदो आहे, तव्हां भले मुंहिंजो चयो नथा मञो त बि मां तव्हांखे केॾी सुठी रीति मिठा मिठा ॿार कॾहिं सम्झायां थो न। परमात्मा कॾहिं बि कंहिंजे मथां क्रोध बि न कंदो आहे, कंहिंखे दुख बि न ॾींदो आहे, सभिनि खे प्यार सां शिक्षायूं ॾींदो रहंदो आहे। छो जी परमात्मा खे पतो अथसि न इहे मुंहिंजा ॿार आहिनि, अॼु न त कल्ह इहे सुधरी ई वेंदा, छो जी ॾाढे समय खां संस्कार बिगड़िया आहिनि न। त पाण खे बि परमात्मा चए थो तव्हांखे बि पंहिंजे हिन जीवन में जेतिरो थी सघे न शांति सां कमु करो। भले तव्हांजे जीवन में मूंखे पतो आहे दुख अनेक प्रकार जा आहिनि, अहिड़े प्रकार जा संस्कार आहिनि हिते मनुष्य जा कि कोई शांति सां रहणु चाहे त बि हुनखे न रहणु ॾींदा आहिनि, त बि हुनखे दुखी परेशान कंदा वेंदा। लेकिन बाबा चए थो अगरि तव्हां मन में पको कंदव कि न मूंखे हाणे सभु रीति सां मिठो रहणो आहे, शांति रहणो आहे, सुखदाई रहणो आहे, त तव्हां जॾहिं इहो मन में पको कंदव मूंखे यादि करे त मां तव्हांखे शक्ति ॾियण लाइ तयारु आहियां। अञा ताईं त कोई असांखे हीअं थोरी चईंदो हुयो, भले गुरू आदि हुया, पाण सुठी सुठी जॻह ते सत्संग ॿुधंदा हुयासीं ऐं किताब आदि पढ़ंदा हुयासीं, कीर्तन आदि ॿुधंदा हुयासीं, माण्हू चवंदा आहिनि मिठो ॻाल्हायो, सुठो सोचो, क्रोध न करो। लेकिन पाण खे शक्ति केरु ॾे कि असां क्रोध न करूं? साम्हूं वारो 10 ॻाल्हियूं ॾे थो, असां अंदरि मन में बि शांति रहूं, मुख त छा मन में बि शांति रहूं, मन बि असांजो शांति रहे, उहो शक्ति केरु ॾींदो? त उहो शक्ति ॾियण वारो परमात्मा हाणे आहे थो। हाणे मां तव्हांखे सिर्फ़ु शिक्षायूं नथो ॾियां कि तव्हां ईअं करो ईअं करो, मां तव्हांखे चवां थो कि मां तव्हांखे शक्ति बि ॾियण आयो आहियां। तव्हांखे कोई 10 ॻाल्हियूं बि ॾींदो, लेकिन अगरि तव्हां मूंखे यादि कंदा रहंदव त मां तव्हांखे एतिरी शक्ति ॾींदो आहे कि तव्हां मुख सां त हुनखे जवाबु न ॾींदव, लेकिन मन बि तव्हांजो शांति रहंदो, ॿियो ई तव्हां हुनजे लाइ सुठो सोचंदव। एतिरी ऊची शक्ति केरु ॾेई सघंदो आहे? भॻवान ई ॾेई सघंदो आहे न। त बाबा चए थो जॾहिं मां तव्हांखे चवां थो त तव्हां मूंखे यादि त करो, जेसिताईं असां यादि न कंदासीं त असांखे परमात्मा खां शक्ति कीअं ईंदी? परमात्मा खे यादि करण जी विधि ई आहे पंहिंजे पाण खे निराकार आत्मा सम्झी करे निराकार रूप में परमात्मा खे यादि करो। हुनखे कंहिं मूर्ति जे ज़रिए न यादि करो, न ई हुनखे कोई भक्ति या पाण जीअं मूर्तियुनि खे प्रसाद आदि चढ़ाईंदा आहियूं, फूल आदि चढ़ाईंदा आहियूं या पाठ आदि कंदा आहियूं, भॻवान खे इहो बि न खपे। बाबा त चए थो जीअं तव्हां पंहिंजे शरीर जे माउ पीउ खे यादि कंदा आहियो न, भई इहो मुंहिंजो पीउ आहे, मुंहिंजी माउ आहे, कुझु बि ॻाल्हि हूंदो आहे त माउ पीउ सां ॻाल्हाईंदा आहियो या कंहिं बि जेको पंहिंजो संबंधी सुठो हूंदो आहे हुन सां ॻाल्हाईंदा आहियूं। ईअं ई हाणे तव्हां मूंखे पंहिंजे पीउ जे रूप में, चाहे माउ जे रूप में, पीउ जे रूप में, पति जे रूप में, भाउ जे रूप में यादि करे मूंसां ॻाल्हायो। मूंखे पंहिंजी हर ॻाल्हि ॿुधायो कि कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि थींदी आहे
त तव्हांखे दुख थींदो आहे, कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि थींदी आहे जो तव्हांखे क्रोध ईंदो आहे, कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि तव्हांजे जीवन में थींदी आहे त तव्हांखे मन में अलॻि अलॻि वीचार ईंदा आहिनि। पुराणे हिन ई जीवन जी पुराणी कई ॻाल्हियूं आहिनि जेकी मन में घड़ी घड़ी ईंदियूं आहिनि, जेके पाण घड़ी घड़ी सोचे करे दुखी थींदा आहियूं। त उहे सभु ॻाल्हियूं परमात्मा चए थो हाणे मन ई मन में मूंखे ॿुधायो, लेकिन कहिड़े रूप में यादि करे? निराकार रूप में। कि शरीरधारी रूप में यादि करे मूंखे न ॿुधायो, न निराकार रूप में यादि करे मूंखे मन जी सभु ॻाल्हियूं ॿुधायो। तव्हांखे जेको बि स्वभाव संस्कार परिवर्तन करिणो अथव, जेकी बि जीवन में तकलीफ़ अथव उहो सभु मूंखे ॿुधाईंदा त मां तव्हांखे शक्तियूं ॾींदमि हुन ॻाल्हि सां पार थियण लाइ। बाबा ॾिसो परम धाम खां हिन सृष्टि ते आयो आहे, पतित दुनिया पतित शरीर में आयो आहे आत्माउनि जी मदद करणु। छो जी आत्माऊं सभु कंहिंजा ॿार आहिनि? परमात्मा जा आहिनि न। परमात्मा हिन ई समय ते परम धाम खां हेठि पंहिंजे ॿारनि सां मिलण ईंदो आहे। बसि द्वापर युग खां असां हुनजा ॿार हुनखे सॾु पिया करूं, लेकिन हुनजो अचण जो समय कलयुग अंत में ई हूंदो अथसि न। छो जी द्वापर कलयुग में त असां भक्ति कंदा रहंदा आहियूं, भक्ति कंदे कंदे असां ॾाढो भक्ति कंदे कंदे माण्हुनि खे सुठो बि लॻंदो आहे। छो जी भक्ति जी रीति रस्म जेकी बि जेकी बि ॻाल्हियूं थींदियूं आहिनि उसमें माण्हुनि खे मज़ो ईंदो आहे। लेकिन बाबा चए थो हाणे तव्हां 2 युग ताईं त भक्ति कयो न, एॾा व्रत जप तप तीर्थ आदि कयो, लेकिन हाणे दुनिया जो छा हाल आहे? एॾी भक्ति कंदे हिकु त नथो करे, सभु था करनि, सभु भॻवान खे यादि था करनि, अलॻि अलॻि रीति अलॻि, लेकिन त बि दुनिया में दुख छो थो वधे? छो जी भॻवान खे माण्हू यादि त करनि था, लेकिन भॻवान जे लाइ ग्लानी केॾी कंदा आहिनि कि भॻवान कच्छ मच अवतार आहे, भॻवान कण कण में आहे, कृष्ण माखन चुराई, राम जी सीता चुराई, केॾी सारी ग्लानी कूड़ियूं कूड़ियूं ॻाल्हियूं चईंदा आहिनि न। भॻवान जे लाइ बि एॾी बुरियूं बुरियूं ॻाल्हियूं चईंदा आहिनि, हुनखे बि कुते ॿिली में ठोके छॾींदा आहिनि, कचिरे में। कुझु बि दुख थिए थो त भॻवान जे लाइ था चई छॾनि कि जेकी हुनजी मर्ज़ी। त इहे सभिनि जे कारण बि असां दुखी थी आहियूं। के असां चऊं कि तूं कुते में हुए, ॿिली में हुए, तुंहिंजी ज़ाल इहे माण्हू चुराए वय। असां अगरि कंहिंजे लाइ हंसी मज़ाक करे करे चऊं कि अरे फलाणे जी ज़ाल खे त माण्हू चोरी करे हली आहे, फलाणो त उते माखन इहे घर घर में चोरी कंदो आहे, कपिड़ा चुराईंदो आहे, त हुनखे माण्हू छा कंदसि? जेल में विझी छॾंदसि न। ऐं ईअं असां भॻवान जे लाइ चयो आहे, देवी देवताउनि जे लाइ चयो आहे, त असांजे मथां केॾा पापनि जो बोझ हूंदो न। त असां दुखी थी विया आहियूं। हिकु त असां विकारनि जे वश थी करे बुरो कर्म कयो, ॿियो असां परमात्मा खे कच्छ मच अवतार में ठोकियो आहे, हुनखे कण कण में ठोकियो आहे। पंहिंजे मुंहं में बि परमात्मा आहे। मां ऐं तव्हां में कहिड़ा अवगुण आहिनि? कीअं पाण हिक ॿिए जे लाइ बुरो सोचूं था, बुरो ॻाल्हायूं था, ऐं पाण में परमात्मा आहे। त इहे त मतिलबु परमात्मा बि हिक ॿिए जे लाइ बुरियूं ॻाल्हियूं चईंदो आहे न। परमात्मा बि विकार में वेंदो आहे। परमात्मा बि ईअं लड़ाई झगड़ो कंदो आहे, हिक ॿिए जे लाइ बुरियूं बुरियूं ॻाल्हियूं चईंदो आहे। त इहे परमात्मा जे लाइ ॻाल्हियूं थी न थी? परमात्मा जे लाइ ग़लति शब्द चए न। असां पाण में बि परमात्मा सम्झी वेठा आहियूं, लेकिन कॾहिं सम्झियो मां केॾा बुरा कर्म कंदी आहियां सॼो ॾींहुं, मां केॾनि ॼणनि जे लाइ बुरियूं बुरियूं ॻाल्हियूं सोचंदी आहियां, ॻाल्हाईंदी आहियां। त बाबा चए थो हिन जे कारण ई तव्हां दुखी थी विया आहियो। हाणे वरी खां मां तव्हांखे ॿुधाइण आयो आहियां कि हाणे इहे सभु चइण बंदि करो त तव्हांजो दुख घटि थी वेंदो। ॿियो विकारनि जो दान ॾियो। हाणे विकारनि जो जॾहिं असां दान ॾींदासीं भॻवान खे, तॾहिं ई त असां निर्विकारी थींदासीं ऐं सुख शांति में रहंदासीं न। जॾहिं असां देवी देवताउनि जे अॻियां चऊं था त सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम आहियो, ऐं मां नीच पापी आहियां। ख़ुदि जे लाइ नीच पापी था चऊं, निर्गुण आहियो त मूं में कोई गुण न आहे, ऐं उन्हनि खे एॾी वॾी वॾी महिमा उन्हनि जे लाइ चऊं था। त मां छो न ओड़ो ठहां? मां बि ठही सघंदो आहे न। पाण खे एॾो घटि तो छो था सम्झो?
जॾहिं असां उन्हनि जा बि त ॿ हथ ॿ पेर मनुष्य जीअं ई त आहिनि उहे बि, त मूं में ऐं हुन में फ़र्क़ु छा आहे? उहो संपूर्ण निर्विकारी आहे, सर्व गुण सां संपन्न आहे, त मां बि ओहिड़ो ठहां, मां बि सभु गुण धारण करा, परमात्मा खे यादि करे निर्विकारी रहां, सुठी रीति रहां, त मां बि हुननि जहिड़ो ठही वेंदमि, त हुननि जहिड़ो शरीर बि मूंखे मिली वेंदो सुठो। त हाणे इहे हिकु त विकारनि जो ध्यानु ॾियणो आहे, ॿियो भल भक्ति था करो था, लेकिन भॻवान जे लाइ, देवी देवताउनि जे लाइ ग्लानी न करो। जेको बि ॿुधो था, कोई वॾा वॾा तव्हांखे ॿुधाइनि बि था, त हुन जी ॻाल्हि ॿुधी करे सम्झो, हीअ थी सघंदो आहे, एतिरी त सम्झ पाण खे भॻवानु ॾिनी अथई न। अगरि हीअ न थी सघंदो आहे त मां हुननि सां हा छो थी मिलायां? न हुजिणो खपे न, जॾहिं इहा ॻाल्हि सही आहे, न थी सघंदी आहे। अगरि मुंहिंजो पुटु घर में वञी करे माखन चुराए त छा थींदो? बुरी ॻाल्हि थींदी न, त कृष्ण छो वेंदो घर में माखन चुराइण? उहो त महलनि जो राजकुमार आहे, सत्संग में त हुनजे घर में कंहिंजी बि कमी न हूंदी, सोने हीरे जा महल हूंदा, हुननि जे घर में माखन जी कमी हूंदी त उहो छो वेंदो होॾे? इन करे हाणे पंहिंजे पाण जी जेका मुख सां शब्द कढूं था न, हुनखे सम्झो, हुनखे परिवर्तन करो। जेका बि माण्हू चवनि था सत सत न चओ, एॾो सम्झो, अगरि तव्हांखे ठीकु थी लॻे त हा चओ। हीअं न सोचो कि त एॾो वॾो संत आहे, एॾो वॾो महात्मा आहे, इहो कीअं कूड़ ॻाल्हाईंदो? लेकिन हुन बि काथां सिखियईं? हुन बि त शास्त्र आदि पढ़े, हिक ॿिए खां ॿुधी करे न। हाणे भले उहो वॾो थियो आहे, लेकिन हुन काथां शिक्षा वरितईं? उहो ई ग्रंथ आदि, उहो ई शास्त्र आदि पढ़ी करे उहो बि सिखियो आहे। त पाण छो ग़लति सां ग़लति थियूं? लेकिन हाणे असांखे परमात्मा थी चए थो कि इहे सभु ॻाल्हियूं ठीकु न आहिनि, त न आहिनि न। हाणे असांखे थोरी सच चइणो आहे। हाणे सम्झो पीउ असांखे सची ॻाल्हियूं थो ॿुधाए, त असां छो उन्हनि माण्हुनि जे चए ते हलूं? त एतिरो विश्वास हुजिणो खपे कि बराबरि इहे परमात्मा मूंखे, मुंहिंजी आत्मा खे ई थो चए कि हाणे इहे देवी देवताउनि जे लाइ जेकी असां ग्लानी कंदा आहियूं, परमात्मा जे लाइ जेकी असां ॻाल्हियूं कंदा आहियूं कि उहो सर्वव्यापी आहे, मूं में बि आहे, तूं में बि आहे, कण कण में, इहो चइणु बंदि करो, त तव्हांजा दुख घटि थी वेंदा। ऐं पाण खे परमात्मा खे काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार दान ॾियणो। मन में बि कॾहिं असांजे में अहिड़ा विकारनि जा वीचार बि न अचनि। एतिरी पवित्रता असांखे धारण करणु, जी परमात्मा ख़ुदि शुद्ध आहे न। उनखे पतो अथसि दुखनि जो मूल कारण ई इहे विकार आहिनि। मनुष्य क्रोध ख़ुदि बि कंदो आहे त पूरे घर खे तपाईंदो आहे, घर दुखी थी वेंदो आहे हिकु ॼणो क्रोध करे। त तव्हां अहिड़ो क्रोध करो ई छो था? हीअं थोरी क्रोध जे बिना जीवन न हलंदो, या कोई मनुष्य आत्मा वधी न सघंदो। ईअं बिना क्रोध जे बि जीवन हलंदो आहे। ॾिसो देवी देवताउनि जी दुनिया में क्रोध हुयो, लोभ हुयो, मोह हुयो, अहंकार हुयो? न हुयो न। काम विकार बि न हुयो। कोई बि विकार हुननि जी दुनिया में न हुयो, पोइ बि हुननि जी सृष्टि त हले पई न। त हाणे जॾहिं परमात्मा असांखे गारंटी थो करे कि तव्हां हाणे इहे विकार छॾो त तव्हांजो जीवन सुख शांति में थी वेंदो, त परमात्मा आत्माउनि जो पीउ आहे, तव्हांखे तव्हांजो पीउ थो चए त तव्हां छो था छॾो? उहे शरीर जा माउ पीउ त हिन जन्म जा आहिनि न, लेकिन असांजी आत्मा जो असली माउ पीउ केरु आहे? उहो असांखे चए थो। शुद्धी दुखी केरु थी थिए? आत्मा थी थिए न। आत्मा हिन शरीर द्वारा दुख थी भोॻे न। त जेका बि शारीरिक संबंधी तव्हांखे राय था ॾियनि, हुन सां तव्हां ई त दुखी था थियो। इन करे परमात्मा असांखे हाणे एॾी सची राह थो ॾेखारे, जेकी सभिनि आत्माउनि जो बाप आहे, त असां उन्हनि जी राय ते हलंदासीं त ई जीवन सुख शांति में थींदो, ऐं दुनिया स्वर्ग थी वेंदी आहे। छा मीठी मीठी सुठी लॻे ॿारनि खे? थी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पण सभिनि रूहानी ॿार खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदाना बाबा चवनि था अॼु
पुराणी देह ऐं दुनिया खे भुलिजण वारा परमात्मा जे दिल तख्त नशीन खां। हाणे जेको समय थो हले हिनखे चइबो आहे संगम, कलयुग जो अंत, सतयुग जी आदि जो समय। हिन समय ई परमात्मा जे दिल में असां बसी सघंदा आहियूं। ॿियो के समय त असां परमात्मा सां मिली मिली थोड़ी सघंदा आहियूं, लेकिन हिन ई समय असां परमात्मा सां मिली सघंदा आहियूं। ऐं अगरि हुनजे चए ते असां हलंदासीं त भॻवान जे दिल में असां रहंदासीं, अर्थात भॻवान बि असांखे यादि कंदो। छो जी माउ पीउ कंहिंखे यादि कंदो आहे? जेका ॿार हुन चए ते हलनि। त हाणे सभिनि जो पीउ हिन सृष्टि ते आयो आहे ऐं जेकी असांखे मत ॾिए थो उन अनुसार हलंदासीं। हिन पुराणी देह ऐं देह जी दुनिया सां लगाव न रखंदासीं। रहणो त हिते ई आहे, लेकिन लगाव न हुजे। बुद्धि मनो बुद्धि में छा हुजे? मां आत्मा परमात्मा जो ॿार आहियां। इहे सदा ई यादि रहंदो। सभु कुझु ॾिसंदे हुए बि न ॾिसंदासीं, सभु कुझु ॿुधंदे हुए बि न ॿुधंदासीं। उहे ई ॻाल्हियूं ॾिसंदासीं जेके कम जी हुजनि, उहे ई ॻाल्हियूं ॿुधंदासीं जेके कम जी हुजनि, त असां परमात्मा जे दिल में बची सघंदा आहियूं। लोगन हद जे नाम मान शान जे पुठियां दौड़ी न लॻायो। हाणे जेका चईंदा न मुंहिंजो मान थिए, मुंहिंजो नाम थिए, मुंहिंजो शान थिए, अगरि असां हाणे बि इहे दौड़ी लॻाईंदासीं कि मुंहिंजो मुंहिंजो ईअं थिए, त हिन जो मतिलबु असां पंहिंजी परछाई जे पुठियां था वञूं। ॾिसो, परछाई जे पुठियां भॼंदा आहियूं त परछाई अॻियां वधंदी वेंदी आहे न, हुनखे कोई पकिड़े थोड़ी सघंदो आहे। ईअं ई अगरि पाण सॼो ॾींहुं सोचूं था मां आहियां, मुंहिंजो नाम थिए, मुंहिंजो शान थिए, मुंहिंजो नाम मान शान थिए, त बाबा चए थो इहो ग़लति आहे। तव्हां सुठा कर्म कंदा रहो जी यादि, सची दिलि सां, सुठी रीति, सुठे भाव सां कंदा रहंदा त तव्हांजो मान सदा आहे ई थिए ऐं ॿियनि खे बि सदा सम्मान ॾियो। सभिनि जे लाइ सुठो सोचंदासीं न त आपे ई उहे असांखे मान ॾींदा। असांखे मांगण जी ज़रूरत न आहे। अगरि तव्हांखे मान खपे त तव्हां निस्वार्थ भाव सां ॿियनि खे मान ॾियो, ॿियनि जी इज़त करो त आपे ई तव्हांखे मान मिलंदो।